नाज़रीन, कश्मीर ज़िले में ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। कश्मीर पुलिस मुक़ाबले में बदनाम ज़माना ॾोहारी मल्लू बालकानी खे मारण जी दावा कई आहे। कश्मीर ज़िले में ॾोहारनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन दौरान पुलिस खे वॾी कामयाबी हासिल। SSP कश्मीर कंदा कोट मोहम्मद मुराद गांगरो जी सरबराही में घोसपुर थाणे जे हद नव रोड भरिसां इंटेलिजेंस बेसिस ऑपरेशन कयो वियो, जंहिं दौरान पुलिस ऐं ॾोहारनि विच में फायरिंग जी ॾे वठि थी। पुलिस मूजिबि मुक़ाबले दौरान बदनाम ज़माना ॾोहारी मलगुज़ार उर्फ़ मल्लू बालकानी वलद चाकर बालकानी मारिजी वियो आहे, जॾहिं त संदसि कब्ज़े मां हिकु क्लाशनकोफ पिणु हथु कई वई आहे। मारिजी वियल ॾोहारी जो लाश तहवील में वठी क़ानूनी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मल्लू बालकानी मासूम ॿार मुज़म्मिल ऐं गुलहसन पांवर जे क़त्ल केस में मरकज़ी जवाबदार हो, जॾहिं त शहीद अहलकार महमूद लाशारी जे क़त्ल में पिणु घुर्बल हो। पुलिस मूजिबि मारिजी वियल ॾोहारी अगवा बिराए तावान फुर बत्तेखोरी क़त्ल इक़दाम क़त्ल पुलिस ते हमलनि पुलिस अहलकारनि जे शहादतुनि ऐं ॿियनि संगीन ॾोहनि समेत 7 खां वधीक केसनि में घुर्बल हो। संदसि मथां सिंध हुकूमत पारां 1 करोड़ इनाम पिणु रखियल हो। मुक़ाबले दौरान गैंग जा ॿिया साथी ऊंदाही जो फ़ाइदो वठी फ़रार थी विया, जॾहिं त गिरफ़्तारी लाइ इलाइक़े में इज़ाफ़ी पुलिस नफ़री मुक़ररु कई वई आहे ऐं सर्च ऑपरेशन जारी आहे। पुलिस मूजिबि मारिजी वियल ॾोहारी जी वधीक क्रिमिनल रिकॉर्ड जांच कयो पियो वञे।